कुर्बान करबला में थियो शेर मुस्तफा जो कुर्बान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में थियो शेर मुस्तफा जो कुर्बान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने कुरान, शाने खुलफाए राशिदीन, शाने हसनैन करीमैन। नारे तकबीर। रहमान जे रज़ा ते राज़ी रहो रज़ा सा अल्लाह जे इनायत एहसान ऐं सखा सा अल्लाह जे इनायत एहसान ऐं सखा सा माण्यो मकाम मिठड़े मैदान करबला में माण्यो मकाम मिठड़े मैदान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में थियो शेर मुस्तफा जो कुर्बान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में। कूफिन लिखी घणा खत सईद के हो घुरायो कूफिन लिखी घणा खत सईद के हो घुरायो पानी भी बंद तिन हो मजलूम जो करायो पानी भी बंद तिन हो मजलूम जो करायो मानी भयो शहादत ही जवान करबला में मानी भयो शहादत ही जवान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में। नारे तकबीर भाई हथ फिजा में नारे तकबीर तुझो हुसैन मुझो हुसैन वाह हुसैन वाह हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन। जैसा कयो मोहम्मद बेहद प्यार आहे दुश्मन कयो नबी जे डोहटे ते वार आहे दुश्मन कयो नबी जे डोहटे ते वार आहे जैखा खुदा अवर तो इम्तिहान करबला में जैखा खुदा अवर तो इम्तिहान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में थियो शेर मुस्तफा जो कुर्बान करबला में कुसंदे बिहू पढ़े पियो कुरान करबला में। दुश्मन हुसैन जो पियो मुंह ऐं मथो पिटे थो मोमिन इमाम पंहिंजो तंहिंखे सदा मञे थो। जिंदाबाद माशाअल्लाह। आम चवंदा आहिनि त बा हुसैन साईं असां बि हाफ़िज़ ऐं मौलवी विढ़िया ईअं चवंदा हुआ हाफ़िज़ ऐं मौलवी ईअं न हो हुसैन साईं सां जेके विढ़िया हुसैन साईं जन जी उन्हनि खे बद दुआ लॻी वई अलाह उन्हनि को क़ुरान ई खसे छॾियो पर मां सम्झां थो त मतां कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं बि हुजनि तव्हांखे बि मालूम न हुजे। हुसैन साईं जे लाइ जेके चवंदा आहिनि असांजी हुसैन साईं जो सिर मुबारक पंहिंजे धड़ खां धार करण वारो दोस्तनि जे किताबनि लिखियो आहे त शिमरो लहींदो कहिड़ो शिमिर शिमिर ॿुधो अथव छा शिमिर इहा ख़बर अथव त इहो केरु हो इहा ख़बर न हो इहो हुयो सैयदना अलीउल मुर्तज़ा जो रज़ी अल्लाह ताला हैदर करार जो सालो छा थो चवां बा सोने हैदर साईं जो सालो त इमाम हुसैन जो छा थियो मामो। हज़रत अलीउल मुर्तज़ा जी हिकिड़ी घरवारी असांजी अमड़ साईं उनजो नालो आहे उम्मुल बनीन इहो उन जो भाउ ॿियो जो चवंदा आहिनि गाज़ी अब्बास गाज़ी अब्बास अलमदार इहो हज़रत अली साईं जो फर्जंद इन उम्मुल बनीन मां आहे सगो मामो शिमिर उन जो हज़रत गाज़ी चवंदा आहिनि गाज़ी छा चवंदा आहिनि
अलमदार इन जो सगो मामो शिमिर थो। बहरहाल को ख़राब थे वो फर्द ख़राब थी सके तो उन्हनि जे रिश्तेदारनि जो कुसूर न हूंदो आहे जो का कंहिं जो बयान करण सां यज़ीद जो वठी नालो उन जे मथनि ते हलिया वञूं इहो थोरो एहतियात कयो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला छा सम्झ अता फरमाए। छा चई चई दुश्मन हुसैन जो पियो मुंह ऐं मथो पिटे थो मोमिन इमाम पंहिंजो तंहिंखे सदा मञे थो आशान वारो थी पियो ज़ीशान करबला में आशान वारो थी पियो ज़ीशान करबला में कुसंदे बेहू पढ़े पियो क़ुरान करबला में थियो शेर मुस्तफ़ा जो कुर्बान करबला में कुसंदे बेहू पढ़े पियो क़ुरान करबला में अब्दुल सलाम तंहिंखे कंदो सलाम आहे दिल सां पयो मञींदो तंहिंखे इमाम आहे दिल सां पयो मञींदो तंहिंखे इमाम आहे जंहिं ते थियो राज़ी रहमान करबला में जंहिं ते थियो राज़ी रहमान करबला में कुसंदे बेहू पढ़े पियो क़ुरान करबला में।